इस्माइल अलैहिस्सलाम के ऐं बीबी हाजरा के जियां बीबी पाक सारा चवई थी इयां कर इन्हनि खे छॾे आ वो फलस्तीन में हलियो जाते हींअर बैतुल्ला शरीफ आ काथे ज़बान सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तो चए जेॾीमहिल मां इते बैतुल्ला शरीफ वटि पहुतुसि मां बीबी हाजरा खे छॾियो जेॾीमहिल छॾे करे हीअं मोटियुसि त बीबी हाजरा पुछो त छो तो मूंखे छॾियो त रब जो हुकुम हो त ॻाल्हि जाना इशारो कयोमांसि ओ हुन जो हुकुम थियो जेॾीमहिल जो उनखे चयूं त उन जो हुकुम थियो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तो चए बीबी हाजरा सम्झी वई हुन लाउड जे करे हिन जो आवाज़ न वधा या हुननि खे बंदि कर ख़ैर आहे कहिड़ी वॾी ॻाल्हि जेॾीमहिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तो चवे त बीबी हाजरा खे छॾे करे जेॾीमहिल मां मोटियुसि त बीबी हाजरा पंहिंजे पुट हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे करे हिकिड़े जबल ते चढ़ी जंहिंजो अल्लाह ताला नालो रखियो सफ़ा या अल्लाह जेको दिल ते ख़ुशि थिए उनखे बि इन जबल जो दीदार कराजा हाणे आवाज़ वधाईंसि हिन जो कंजूस जेॾीमहिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजा जेॾीमहिल सफ़ा ते चढ़ी वरी पंहिंजे पुट जे लाइ वरी ॿिए जबल ते वञी चढ़ी उन जबल जो नालो हो मरवा छा नालो हो ज़बान सां चओ तव्हां मां कोई मदीने पाक वियो आहे जेको वियो हूंदो उनखे ख़बर हूंदी त सफ़ा मरवा कहिड़ा जबल जाते क़यामत ताईं माण्हू डोड़ंदा रहंदा न ॾींहं जो न रात जो न अध रात जो न तहजद जे टाइम सॼी रात जो भी ॾींहं जो भी माण्हू डोड़ंदा पिया उते चवंदा ई आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक इन्नल हम्द वन नेमत लक वल मुल्क ला शरीक लक ओ मुंहिंजा रब मिठड़ा असां हाज़िर आहियूं असांखे माफ़ी अता फरमा अल्लाह ताला फरमायो त इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह इहो सफ़ा ऐं मरवो मां रब जे निशाननि में निशानी आहे जेॾीमहिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजा थी चवे त मां 7 चकर ॾिना घणा वॾी आवाज़ घणा चकर हे छा चवंदा ते वलीउल्लाह जी सुन्नत ते थोरा ई हल वलीउल्लाह वारी पैरवी थोरा ई कबी जेकर पैसे वारो हुजे जंहिंते हज फर्ज़ आहे ऐं उहा वलीउल्लाह वारे कदमनि वारा 7 चकर न उन जो हज थींदो न उमरो थींदो तवज्जो आहे न उन जो हज थींदो न उन जो ज़बान सां था चओ जेॾीमहिल बीबी हाजरा थी चवे त मां पाणीअ जे करे वापसि मोटी आयसि हेॾे मोॾे ॾियारियो हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह बंधड़नि में ॿधलो बीबी हाजरा थी चवे जेॾीमहिल मां मोटी आयसि हीअं जो ॾिसां त हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह बंधड़नि में ॿधलो पंहिंजा हीअं जो कदम घसायई हीअं ज़मीन खे चीरे ऐं जबलनि खे चीरे पाणी ॿाहिरि निकिरी आयो दिल ठरे वा त ॾाढियां सुभान अल्लाह चओ पाणी चओ पाणी ज़बान सां चओ पाणी ॿाहिरि निकिरी आयो जाते अॼु बि अरबन सगोरनि हीलो करे छॾियो आहे उते पाणी नथो निकिरे 100 फुट हीलो कयो अथऊं पाणी नथो निकिरे पर वाह सोना इब्राहिम अलैहिस्सलाम तुंहिंजे बच्चे जे कदमनि जो कमाल इब्राहिम अलैहिस्सलाम जे बच्चे इस्माइल ज़बीहुल्लाह हींअर रुगो कदम घसाया ज़मीन के चीरे पानी बाहर निकली आयो हथ मथे करे सुभान अल्लाह चओ पानी ज़बान सां चओ पानी
इते बीबी हाजरा पहुती। केर पहुती? इस्माइल अलैहिस्सलाम नबी हो। बीबी हाजरा नबी जी घरवारी नबिया न थींदी आ, वलीउल्लाह थींदी आ। बीबी हाजरा थी जे मां जो पुत जियां टूएल में दद काॾे पानी बाहर निकरे इयां निकरे पियो। मां वञी मथों बिही हकल कईमांसि, ज़म ज़म ज़म, बीहो बीहो बीहो। अॼु ताईं बीठो आहे, हथ मथे करे वॾे आवाज़ सां। अॼु ताईं, अॼु ताईं ज़बान सां चओ, अॼु ताईं। एक पली त कीअं चवंदा आहिनि त वलीउल्लाह में पावर नाहे, वलीउल्लाह में ताक़त नाहे। मां तो तव्हां को पुछां गुलाम ॻोठ वारो पाणीअ खे हुकुम कई बीहो ज़म बीहो, उहो अॼु ताईं बीठो आहे। माना अंधे खे बि ख़बर पवे त अल्लाह जे वलीअ जे ज़बान जो कमाल छा हूंदो आहे। थोरो वॾी आवाज़। इते हिकिड़ो नुक़्तो पेश कंदुसि, तवज्जो सां ॿुधो। जेॾी महिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बच्चे इस्माइल ज़बीहुल्लाह जो वारो आयो या इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुद जो वारो आयो, अल्लाह ताला फरमायो कंहिं ज़बान सां, अल्लाह ताला छा फरमायो? ओ सुना इब्राहिम, लौलाक लमा ख़लक़तुका, मां मुस्तफ़ा के पैदा न कया हा त तो इब्राहिम के पैदा न कया हा। या थकियल वारी सुभान अल्लाह न खपे। ओ सुना इस्माइल ज़बीहुल्लाह जे करे मां पंहिंजे मुस्तफ़ा के पैदा न कया हा, तोखे भी पैदा न कया हा। ओ इब्राहिम तोखे भी पैदा न कया हा, बीबी हाजरा तोखे भी पैदा न कया। माना इब्राहिम भी मुस्तफ़ा जे करे, इस्माइल अलैहिस्सलाम भी मुस्तफ़ा जे करे, बीबी हाजरा भी मुस्तफ़ा जे करे। जेॾी महिल इन इब्राहिम अलैहिस्सलाम जो वारो आयो, अल्लाह ताला फरमाए मुस्तफ़ा के पैदा न कया, तव्हां खे पैदा न कया हा। पर जॾहिं मुस्तफ़ा जो वारो आयो, मुस्तफ़ा रब जे दीदार में वियो। चवे थो त रअयतु रब्बी फी अहसन सूरा, मां पंहिंजे मिठड़े रब खे सुहिणी सूरत में ॾिठो। ॾाढा ॾाढा हथ मथे करे वञा, मां पंहिंजे मिठड़े रब खे सुहिणी सूरत में, ज़बान सां चओ, सुहिणी सूरत में। हेॾे ॿुधे ॾियारो 18 साल दीदार में विहारे। थोरो थोरो मस्त थी वञे आवाज़ सां। घणा साल? घणा साल? हेॾे ॿुधे ॾियारो जॾहिं जो 18 साल दीदार करे जॾहिं मोटियो, हाणे मोटे पियो। रब पाक खां पुछई साईं, हाणे जॾहिं मां मोटंदुसि माण्हू मूंखां पुछंदा नबी साईं काॾे वई? मां चवंदुसि त मां वियोसि रब जे दीदार ते।